सिंध जे जग मशहूर रागी संगीत आचार्य मास्टर चंदर जो असल नालो ठारूशाह जे स्कूल रिकॉर्ड मूजिब चंदरमल दामवानी हो, पर खेसि मास्टर चंदर जे नाले सां ई सिंध ऐं हिंद में सुञातो वञे थो। मास्टर चंदर 18 दिसंबर 1909 ईस्वी ते तारीख़ी ऐं मरकज़ी शहर ठारूशाह में दामवानी हवेलीअ में जनम वरितो। संदसि वालिद आसनदास खे चंदर अकेलो औलाद हो। हिन मैट्रिक ताईं तालीम ठारूशाह मां हासिल कई। हिन पढ़ाईअ बाद पब्लिक वर्क्स इंजीनियरिंग खाते में 5 साल नवाबशाह में नौकरी कई। खेसि राग सां इब्तिदा खां वठी चाह हो। किन मीरासियनि ऐं उस्तादनि खां सिख्या वरिती हुआईं। रोज़ राति जो 9 बजे ठारूशाह में हिन जो बुलंद ऐं सुरीलो आवाज़ गूंजदो हो ऐं बिना लाउड स्पीकर जे अधु शहर में फैलिजी वेंदो हो। ज्योतराम हिन जो उस्ताद हो, जेको साईं कुतुब शाह जहानियान जी ख़ासि मुरीदनि मां हो। जॾहिं त हंसराज सोनारो चंदर जो साथी हूंदो हो ऐं साणुसि तबले ते संगत कंदो हो। चंदर जॾहिं नवाबशाह में नौकरी कंदो हो त उते शाम जो चंदर संगीत विद्यालय खोलियाईं। पोइ कराचीअ में नौकरीअ लाइ वियो त उते बि राग ऐं संगीत जो शौक़ु जारी रखियाईं ऐं रामबाग में मौसीक़ी सेखारण जो स्कूल क़ाइमु कयाईं। चंदर जी ज़िंदगीअ जो पहिरियों कलाम उन दौर में पंहिंजे नए वरितल साइकिल ते जोड़ियल हो। हू शहर जो पहिरियों माण्हू हो जंहिं वटि साइकिल हुई। चंदर जे ज़माने में कंहिं चङे घर जो नौजवान राग सिखंदो ऐं ॻाईंदो हो त उनखे नाचू, टापू, मीरासी ऐं मंगणहार सॾे मथसि टोकूं कयूं वेंदियूं हुयूं। चंदर खे बि अहिड़ा ताना ऐं महिणा मिलिया, पर हिन जो चाह माठो न थियो। हिन मौसीक़ी जी इब्तिदाई सिख्या ज्योतराम मटाईअ खां हासिल कई। अमरराम जॾहिं त रोहड़ीअ जे हिकु बुज़ुर्ग जो गादी नशीन खेसि खान साहब अमीर खान वटि वठी वियो, जंहिं खेसि इब्तिदा में दुर्गा राग सेखारियो। चंदर जो चाचो हिन लाइ अमृतसर मां बाजो वठी आयो ऐं पोइ हिन राग जा सुर, सुरनि जूं शक्लियूं ऐं सरगम सिखिया। आरोही, अमरोही, कोमल ऐं शुद्ध जी ॼाण वरिती ऐं हिकु अज़ीम कलाकार बणिजी पियो। चंदर इब्तिदा में बांसुरी वॼाईंदो हो, जंहिंखां पोइ ॾींहुं राति हिकु करे बाजो सिखियो। हिन सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि जी सोहबत मां वॾो फैज़ पिरायो। चवनि था त हिकु दफ़े नामवर ॻाइणी जीवणी बाई ठारूशाह में महफ़िल कई, जंहिं में मास्टर चंदर बि ॻायो। चंदर जो राग ॿुधी जीवणीअ खेसि रिकॉर्डिंग लाइ ज़ोर भरियो। बाद में मास्टर चंदर खे रिकॉर्डिंग लाइ बम्बई वठी वई। चंदर जा ॻायल अक्सर कलाम माण्हू जूं ॻारींदा हुआ। इहो संदसि गायकीअ जे फ़न जो कमाल हो। अहिड़नि कलामनि में क़िस्मत कई जुदाई कंहिं ते मयार नाहे, तुंहिंजे शहर में आयसि क़िस्मत सां, हिकु ॻाल्हि त ॿुध मुंहुं मुंहुं ॾे करे, सोहिणा पंहिंजी अखियुनि खे जल तूं, सिक में अला सिक में रुठाई रहनि पर हुजनि हयाती, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आ। मास्टर चंदर अवामी महफ़िलनि में राग ॻाइण जी शुरूआति भॻतनि ऐं भॻतियुनि वारनि प्रोग्रामनि में शरीक थियण सां कई। चंदर गायकीअ खे नवां अंदाज़ ॾिना, ॻाइण जे फ़न में अनोखा ऐं अलबेला नमूना ईजाद कयाईं। मास्टर चंदर जी आवाज़ में जादू हो। संदसि मिठड़ी ऐं दर्दीली आवाज़ घणनि खे मस्तु बनाए छॾियो। इन जो हिकिड़ो मिसाल इहो आहे त चंदर हिकिड़े भेरे सरी घाट हैदराबाद में ॻायो पिए त ओचिंदो मथां माड़ीअ तां नोटनि जा बंडल अची संदसि मथां किरिया। ख़बर पई त हिकु 18 सालनि जी छोकिरी हैदराबाद जे हिकु वॾे सेठ जी नियाणी राग ॿुधंदे एॾी त मस्तानी थी पई जो पंहिंजे पीउ जी तिजोरी खोले उन मां समूरा नोट खणी चंदर ॾांहुं उछलियाईं। उन ज़माने में लाउड स्पीकर न हुआ। चंदर जो आवाज़ु चिटो ऐं सुरीलो हो, जेको परे परे ताईं ॿुधण में ईंदो हो। मास्टर चंदर खे हयाती में वॾी मञता मिली। रिकॉर्ड कंपनीअ तरफ़ां चंदर जा वधि में वधि ग्रामोफोन रिकॉर्ड भराइण जी पेशकश। हिन जे फ़न जी क़दरदानी कंदे संदसि हुस्ने कारकर्दगीअ ते खेसि 10 तोलनि जो सोनू मेडल इनाम तौरु ॾिनो वियो। खेसि ॿियनि कलाकारनि खां वधीक रॉयल्टी ॾिनी वेंदी हुई। हिन राजान ऐं नवाबनि वटां बि सर्टिफिकेट ऐं मेडल हासिल कया। खेसि पंडित ठाकुर ऐं बड़े ग़ुलाम अली ख़ान संगीत आचार्य जो लक़ब अता कयो ऐं सरकार वटां बि हिन केतिरा इनाम हासिल कया।
पर चंदर खे उहो ग़रीब माण्हू कॾहिं न विसरियो जंहिं खेसि मीरपुर ख़ासि में ॻाईंदे पटके मां नोट पे ॾिना ऐं पैसा ख़तमु थियण ते हिन मथे तां पटको लाहे संदसि पेरनि ते अची रखियो। चंदर जो इहो चवणु हो त हिन खे इहो इनाम ज़िंदगी में मिलियल समूरनि लक़बनि ऐं एज़ाज़नि खां वधीक हो। 1947 ईस्वी में हिंदुस्तान जे विरागे खां पोइ अक्सर हिंदू सिंध छॾे भारत हलिया विया। चंदर खे बि मजबूरन सिंध छॾणी पई। भारत में पहिरीं अजमेर, पोइ बम्बई ऐं कलकत्ता वियो। आख़िर में बम्बईअ में मुस्तक़िल रिहाइश इख़्तियार कयाईं। भारत लॾे वञण खां पोइ सिंध जी उकीर हिकु दफ़ो खेसि वापसि वतन जी ज़मीन ते छिकी आई। 1955 में सिंधी अवाम जे बेअत इसरार ऐं सरकार जी दावत ते मास्टर चंदर सिंध में आयो ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयाईं ऐं 3 महीना सिंध में रहियो। मास्टर चंदर पंहिंजी औलाद ऐं घर वारनि समेत केतिरनि मुल्कनि जो सफ़र कयो ऐं उते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। मास्टर चंदर खे 5 पुटनि ऐं 2 धीअरनि जो औलाद थियो। मास्टर चंदर जे कलामनि ते कुझु अरसो 1965 जी जंग खां पोइ सिंध में रेडियो टीवी ते बंदिश हुई, पर अॼोकी सिंध इहे बंदिशूं तोड़े चुकी आहे। कंवर भगत ऐं मास्टर चंदर न रुगो सरकारी मीडिया ते पर प्राइवेट चैनलनि ते बि अॼु बि ॻाइजी रहिया आहिनि। चंदर चवनि था त 3000 खां बि मथे कलाम ॻाया ऐं इन्हनि जूं धुनूं ठाहियूं। सिंध जो ही अलबेलो कलाकार 2 नवंबर सन 1984 ते अटकल 78 वरियनि जी ॼमार में मुंबईअ में गुज़ारे वियो।